कराची ईस्ट पुलिस बरसात में अवाम की मदद लाइ निकरी पई। रात देर ताईं ओभर ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस अवाम की मदद लाइ कच्ची आबादियुनि ऐं मेन रोडन ते मौजूद रही। उन मौके ते एसएसपी ईस्ट सैयद अब्दुल रहीम शिराज़ी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ओभर ज़िले की पुलिस शहरनि की मदद लाइ रोडन ते मौजूद आहे। पुलिस बरसात के करे पानी हेठ आयल ॻोठनि मेन घिटिन रस्तनि ते ख़ासि ध्यान ॾेई रही आहे। पुलिस जा नौजवान पानी में बंद थी वयल मोटरसाइकिलुनि ऐं कार सवार शहरनि की गाॾियुनि के स्टार्ट करे उन्हनि खे पंहिंजी मंज़िल तरफ़ पहुचाइण में अहम किरदार अदा करे रही आहे। एसएसपी ईस्ट वधीक चयो त पेट्रोल ख़त्म थियण ते शहरनि की मदद कई। एहलकार शहरनि के मोबाइलनि में पेट्रोल पंपनि ते खणी विया। शहरनि के पेट्रोल भी फराहम कयो वियो। शहरनि ज़िले ओभर पुलिस ऐं कराची पुलिस की कोशिशुनि खे साराहियो ऐं उन जे हक़ में नारेबाज़ी पिणु कई।